दोस्तों अस्सलाम वालेकुम। ही कुछ लाइव अचण जो कुछ देर लाइ तव्हांजो टाइम वठंदुसि, कीमती टाइम। मूंखे लॻो त कुझु इंतिहाई ज़रूरी ॻाल्हि शेयर करणी आहे दोस्तनि सां, दोस्तनि जा ॾाढो रखणी आहे। इन करे सोचियुमि त लिखण खां बहितर आहे त मां दोस्तनि सां लाइव अचां। सुबुह मूं कंहिं दोस्त हिकिड़ी वीडियो व्हाट्सअप कई ऐं शायदि सोशल मीडिया ते हले पई थी, जेको सिंध में हींअर बर्निंग इशू आहे। हूअं त हिकु हंधा आहिनि, पर डोमिसाइल वारो जेके ॿियनि सूबनि खां सिंध में अची बोगस डोमिसाइल ठाराइनि था। जीअं मिसाल राति महिराण ते बि मूं ॾिठो, महिराण टीवी ते, त KPK में पढ़े थो, डिग्री उते थो करे ऐं सिंध में डोमिसाइल ठाराए नौकिरी थो वठे। इहा हिकिड़ी का माई हुई जंहिंजे लाइ बि इहा हिकिड़ी त हुन पंजाब में नौकिरी कई आहे ऐं पोइ वरी सिंध में डोमिसाइल ठाराए वरी सिंध में नौकिरी कई। अहिड़ा खोड़ सारा सबूत जेके सोशल मीडिया ते अचनि पिया। इन इशू खे जॾहिं हाईलाइट कयो वियो दोस्तनि तरफ़ां, त गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे सो चीफ सेक्रेटरी सिंध साहिबु उन्हनि हिकिड़ी इंक्वायरी कमेटी तश्कील ॾिनी ऐं जंहिं लाड़काणे में वञी, छो त उथियो ई लाड़काणे खां इशू हुयो। लास्ट मंथ लाइव आयो हुउसि, जेकॾहिं मुंहिंजो वाल चेक कंदव त तव्हांखे उहा वीडियो मिलंदी, जंहिंमें सिंध जे 41 CSS जी सीटुनि जा जेको नवंबर दिसंबर में इम्तिहान थियणा आहिनि, उन्हनि जे लाइ जेका तयारी कनि पिया स्टूडेंट्स, वरी उनजे लाइ ॿियनि सूबनि खां माण्हू हिकिड़ा बोगस ठाराइनि पिया डोमिसाइल। उन सिलसिले ते उनखां पोइ सिंध जो हिकिड़ो बर्निंग इशू थी उथियो आहे, जिते हींअर हर को पंहिंजे वसार हिकिड़ी कोशिशि करे पियो। जेका सुबुह मूं वीडियो आई उहा हुई काज़ी जेके जेके सेक्रेटरी साहब आहिनि या बरल इंक्वायरी टीम जा जेके आहिनि मेंबर आहिनि, जेको उन्हनि पंहिंजे हुन स्टेटमेंट में चयो आहे त असां जीअं लाड़काणे आया आहियूं त को बि मुतासिरीन मां को माण्हू कोन आयो आहे। उर्दू में ॻाल्हायो अथऊं त मुतासिरी फ़रीक़नि मां को बि कोन आयो आहे। ऐं शाहिद साहब जे ॾाढो हिकिड़ी मौदबाना हिकिड़ी निमाणी गुज़ारिश रखंदुसि, छो त उन तकरीर बि उर्दू में कई आहे ऐं चाहियां त उन ॿोलियुनि में ॻाल्हाईंदो हलां। शाहिद साहब, आपने कहा है कि कोई मुतासरा फरीक हमारे रूबरू पेश नहीं हुआ। एक चीज़ ये मुझे समझ में नहीं आई कि यहाँ कोई एक फरीक नहीं है मुतासिर, यहाँ तो पूरा सिंध मुतासिर है, सिंध का मुस्तकबिल मुतासिर है, सिंध का आने वाली नस्लें मुतासिर हैं, सिंध के हकूक मुतासिर हैं। आप एक फरीक को कैसे कह सकते हैं? जो फरीक के लिए अकेला बंदा लड़ नहीं सकता कि वो घर का चूल्हा जलाए, कि वो किराए करे इस्लामाबाद के या कराची के, जो अपना हक नहीं ले सकता। आप उसको उस बंदे से कह रहे हैं कि आप केस को कहाँ लेकर जा रहे हैं? शायद साहब, ये एक बंदे का मसला नहीं है। आप केस को, मुझे ये जो आपके इन जुमलों से मुझे ये लगा है कि आप केस को कहीं और डाइवर्ट कर रहे हो, किसी फ़र्द पे लागू कर रहे हो, चंद अफराद पे लागू कर रहे हो। ये केस चंद अफराद का नहीं है, ये केस पूरे सिंध का है, सिंध के मुस्तकबिल का है। आप सिंध में रहते हो, आपके बच्चों के मुस्तकबिल का है, मेरे बच्चों के मुस्तकबिल का है। और वो 70% जो गांव में रहने वाले लोग हैं, जिनके पास आज बिजली भी नहीं है, आज तक कोई रोड भी नहीं है, जिनके पास स्कूल भी नहीं है, उनकी आने वाली नस्लों का मसला है। तो एक चीज़ ये क्लियर कर लें कि ये केस किसी एक फरीक का नहीं है, पूरा सिंध फरीक है, हम सब फरीक हैं। आप पे एक जिम्मेदारी आयद की गई है
कि आप जाएं और इस बोगस डोमिसाइल का, जनाब आला, हर समाज में चोरी होती है और चोर को ढूंढने के लिए खोजी बुलाए जाते हैं, और खोजी को इसलिए बुलाते हैं कि वो मुतासरीन से सबसे ज़्यादा अक्लमंद होता है। उसको टास्क दिया जाता है कि आप चोर को जाहिर करो। वो खोजी ये नहीं कहता मालिकों को आके कि आपका शक किस पर है, आप कितने बजे सोए थे, आप क्यों नहीं जागे। ये खोजी का काम नहीं होता। खोजी तो खुरे ढूंढता है, पैर ढूंढता है, और अगर चलता हुआ पैर कहीं गुम हो जाए तो खोजी मायूस नहीं होता। साईं मुंहिंजा शाहिद साहब, पाण सिंधी माण्हू आहियूं, असांजा पेरी भाग्यनि खे दड़का न आहिनि ॾींदा, उनखे चवंदा त तव्हां फरियादी थियो, ईअं कोन चवंदा। फर्ज़ हूंदो आहे त पेर ॻोल्हण जे करे अॻियां पेर गुम थी वेंदा आहिनि त वापसी जा पेर खणबा आहिनि। उनखे सिंधी में चइबो आहे चुतड़िया पेर। साईं मुंहिंजा, तव्हां था डोमिसाइल जा चोर ॻोल्हण निकिता आहियो, त डोमिसाइल जा चोर तव्हांखे नथा लभनि त चुतड़िया पेर खणो। असां सम्झूं था, असांजे दोस्तनि फ़ोनूं कयूं, छो त डोमिसाइल जा ठहण ताईं जा मरहलनि जा पेर खणो, छो त डोमिसाइल लाइ जेके डॉक्यूमेंट्स खपनि था, उहे डॉक्यूमेंट्स इलेक्शन सर्टिफिकेट आहे, यूसी जो सर्टिफिकेट आहे, मैट्रिक जो या प्राइमरी जो सर्टिफिकेट आहे, इहे सभु रेजिडेंस सर्टिफिकेट आहे। इहे इन्हनि खे चेक करणो पवंदो आहे। इहे चुतड़िया पेरनि, उनखां सवाइ उन्हनि खे तव्हां छो नथा खणो। डोमिसाइल हिकिड़ो डिप्टी कमिश्नर चए थो त मूं को बि बोगस कोन कढियो आहे। सर, डिप्टी कमिश्नर पंहिंजी डिस्ट्रिक्ट जो बादशाह थींदो आहे, उहो जंहिं ते बि चाहे असरअंदाज़ थी सघे थो। असां एतिरा न फास्ट फॉरवर्ड न आहियूं थिया जो सरकार आला खे रिजेक्ट करे सघूं, या यूसी जो सेक्रेटरी या यूसी जो चेयरमैन या टाउन जो क्लार्क एतिरो दिलेर अञा कोन थियो आहे जो डीसी जे कंहिं माण्हू खे जवाबु ॾेई छॾे त फलाणे खे सर्टिफिकेट कढी ॾियो। उनखां अलावा साईं, तव्हां सिंध में बोगस डोमिसाइल जी इंक्वायरी लाइ निकिता आहियो। तव्हांखे यादि ॾियारींदा हलूं त घटि में घटि अख़बारी स्टेटमेंट ज़िम्मेदार माण्हुनि जा मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियां त साईं असांजे मौजूदा स्पीकर साहिबु आहिनि साईं सिराज दुरानी साहिबु, जिन जो अख़बारी बयानु मौजूदु आहे। उनखां सवाइ सतराजी जा सरदार आहिनि, मलिक असद सिकंदर साहिबु, उन्हनि जी स्टेटमेंट गर्दिश करे पई सिधी वाज़े उन्हनि जे बारे में तव्हां छा कयो आहे। तव्हां वरी असां आम माण्हू खे चओ था त के डॉक्यूमेंट्स ॾियो, असांखे सबूत ॾियो, को प्रूफ ॾियो। बादशाह, हिते असली काग़ज़ पंहिंजा हक़ी वॾनि जा खाता वठण जे लाइ माण्हुनि जूं अछियूं ॾाढ़ियूं थी वेंदियूं आहिनि। रेवेन्यू डिपार्टमेंट में पंधु कंदे कंदे उहे उनखे कोन मिलंदा आहिनि। त तव्हां घुर पिया कयो त जेके ग़लति कम थिया आहिनि उन्हनि जा काग़ज़ी सबूत ॾियो। यानी हिकिड़ो माण्हू, आम माण्हू जेकॾहिं वञे ऑफिस में, डीसी ऑफिस में वञे, मुख़्तियारकार ऑफिस में वञे ऐं उन्हनि खे चवे त उहो मूंखे ॾियो डॉक्यूमेंट्स जिन ते तव्हां ग़लति अमल कयो आहे, बादशाह, ही पॉसिबल आहे? तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे दोस्तनि ॿुधायो आहे शायदि तव्हां इहो, त तव्हांखे कुझु मशकूक मिलिया आहिनि डोमिसाइल जेके, या ही जेको सोशल मीडिया ते गश्त कनि पिया। को बि माण्हू, को बि स्टूडेंट, जो मुतासिर स्टूडेंट वधि में वधि हिकिड़ी चोरी तव्हांखे ॾेई सघे थो। कंहिं माण्हू जो जेकॾहिं हर रोज़ु कंहिं अंबनि जे बाग़ मां अंब पटिजनि पर हुनखे खुरो न लभे, हुनखे पेर न लभे, हुनजा 100 मण या 50 मण 100 मण अंब हुनजा चोरी थी था वञनि मुख़्तलिफ़ टाइमनि ते, पर हिकिड़े ॾींहुं 5 अंब पटींदे को चोर पकिड़े थो विझे त चङा मुड़ुस फ़ैसिलो कंदड़ उहा सभु चोरी उन ते हणंदा आहिनि। जेका चोरी नथी ॾिसे उहा चोरी कोन्हे, जेका ॾिसजे थी उहा चोरी आहे। साईं, चोरी ॾिसजी पई आहे। हाणे तव्हां कुर्सी ते वेठा आहियो, तव्हां वटि हुकूमत मुक़ररु कयो आहे त बोगस ॻोल्हे ॾियो। बोगस डोमिसाइल शनाख़्ती कार्ड ते बि ठहंदो आहे। सर, जो मूं ॾे कंहिं दोस्तनि मैसेज कया आहिनि त नादरा त आई आहे। हाणे
त 1990 खां वठी मां पंहिंजे स्टेटस बि रखी चुको आहियां। मूंखे कंहिं क़ाबिल ऑफिसर, ख़ैर ख़्वाह ऑफिसर चयो हुयो त रुगो 30 साल जो पोयूं रिकॉर्ड किन ईमानदारियुनि खां मुकमिल उनजी छंड छाण करायो तव्हां। जेकर लखे बोगस शनाख्ती कार्ड या उन्हनि जो मिसाइल न लभनि त मूंखे चौक ते गोली हणी छॾिजो। तव्हां वटि बादशाह अख़्तियार आहिनि, जिन वटि सुबुह तव्हां उनजो छा थियो भला 12 मई जो हेॾो वॾो वीडियो क्लिप्स पयूं आहिनि, घणनि माण्हुनि खे फायूं आयूं आहिनि, घणनि खे सज़ा आई आहे। उनखां सवाइ इंसानी अलमियो आहे बल्दिया जी फैक्ट्री वारो, उहे बाइज़त बरी थी विया आहिनि। तव्हां बि चङी तरह ॼाणो था त कीअं सिस्टम हले कीअं थो। ऐं मूंखे ताजुब थिए थो त डोमिसाइल जे मामले खे वरी शरीयत सां ॻंढियो। अफ़सोस थी पियो आहे। उन्हनि जे लाइ हिकिड़ी इज़त सां मौदबाना इंतिहाई अदब सां हिकिड़ी गुज़ारिश त शरीयत जा मालिक सरवर कौनैन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि ऐं काइनात में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाहिद सिंध धरती जे लाइ खे इहो एज़ाज़ बख़्शियो हो त इन सिंध मां मूंखे जन्नत जी हीर थी अचे। नबी साईं जो कौल, नबी साईं जो फ़ैल सुन्नत आहे। नबी साईं तरफ़ां ही त मर्तबो अता कयल आहे सिंध खे। उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश जेके शरीयत जो ज़िक्र, शरीयत जो सिंध ते लागू था कनि, त असां उन नबी साईं जी साराहियल सिंध जे तहफ़ुज़ जी ॻाल्हि था कयूं, उन क़ौम जे तहफ़ुज़ जी ॻाल्हि था कयूं। ही साज़िश या सर्टिफिकेट सिंध जे माण्हुनि खे सिंध में ॿियनि माण्हुनि खे इशू करणु, उन्हनि खे हितां जी शोहरत ॾियण जो मक़सदु इहो आहे त हीअ जेका क़ौम आहे इहा ईंदड़ वक़्त में सो आउं गुज़ारिश कंदुसि त शाहिद साहब खे, साईं मुंहिंजा असांजा माण्हू बुख ऐं बदहाली में असां इन करे रड़ियूं था कनि। तव्हां ॾिठो आहे त पूरे पाकिस्तान में सभ खां पोइते तालीमी निज़ाम सिंध जो आहे ऐं जेको सिंध जे पोइते पियल तालीमी निज़ाम मां जेको पढ़े थो माण्हू वीचारो, उहो मुक़ाबले जा इम्तिहान क्वालिफाई नथो करे सघे। इन करे ई हितां जो तालीम तबाह थियण जे करे ई जॾहिं ॿाहिरे सुठनि इदारनि मां ईंदड़ माण्हुनि खे हितां जो डोमिसाइल मिले थो ऐं हिकिड़ा सिंधी थी करे या सिंध जा थी करे जॾहिं हुन मुक़ाबले जे इम्तिहान में वेहनि था त उन्हनि सिंधी छोकिरनि खे जेके रातियूं ॾींहं वीचारा ही निसाब पढ़ी अॻिते अचनि था, उहे धिक जी पोइ ते रहिजी था वञनि। उन्हनि जे हक़ ते वरी उहे के KPK जा के पंजाब जा बालम थी वेठा आहिनि। या त असांखे उहो निज़ाम ॾियो मुक़ाबले वारो, तालीम जो उहो निज़ाम ॾियो, उहे इदारा ॾियो, उहा क्वालिटी ऑफ एजुकेशन ॾियो। पर तव्हां ॼाणो था त 70 साल खां वठी सिंध में क्वालिटी ऑफ एजुकेशन न आहे। तव्हां चओ था त साबितियूं ॾियो। यार साईं मां चवां थो त हैरान आहियां मां तव्हां ते। तव्हां हीअ सिंध जो हींअर बर्निंग इशू आहे, हीअ सिंधी क़ौम मां नथो सम्झां त माठ करे वेहे। तव्हां ते ज़िमेदारी आयद थिए थी त तव्हां पंहिंजे ईंदड़ नसुलनि खे ऐं तव्हां सिंध जे बका लाइ, सिंधी माण्हुनि जे बका लाइ तव्हांखे हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे। तव्हां छा नथा करे सघो? तव्हांखे जेकॾहिं माण्हुनि खां चओ था त फ़रीक़ गॾु अचनि, तव्हां ॾियो उन्हनि खे रिटन में कुझु पावर ॾियो। त ॾिसो त केतिरा सिंधी माण्हू, सिंधी नौजवान निकिरी था ऐं उन्हनि खे अख़्तियार ॾियो त उहे जेको बि डॉक्यूमेंट्स DC सिंध मां आहिनि DC ऑफिस खां मुकमिल तफ़सील वठी सघनि था। तव्हां हुनखे ॾियो अख़्तियार, हिकिड़ियूं टीमूं तश्कील ॾियो सिंधी नौजवाननि जूं या सिंध में रहंदड़ नौजवाननि जूं टीमूं ॾियो त तव्हां कंहिंखां बि का लिस्ट वठी सघो था त सिंधी नौजवान पाणे कमु करे थो। असां सभु करायूं था कमु, साईं फैसिलिटेट त तव्हांखे कयो वियो आहे, सहूलियतूं तव्हांखे मिलियूं आहिनि। हीउ पेर गिलींदड़ माण्हू जेको हिकिड़ो चोर पकिड़े तव्हांजे आॾो था रखनि त साईं हेतिरा लखे चोरनि ऐं उनखां अलावा जेको चोरी कंदो आहे न साईं, हू ॾाढो ॾाहो थींदो आहे, ॾाढो दानिश्वर थींदो आहे। कानून टोड़ींदड़, कानून ठाहींदड़ खां वधीक ॾाहो हूंदो आहे, छो त अक्सर पकड़िबो कोन्हे, यानी कानून खे बाईपास करे हूंदो आहे। जिन डोमिसाइल ठाहिराया आहिनि, जिन शनाख्ती कार्ड ठाहिराया आहिनि, उन्हनि उहे असां माण्हुनि खां या वधीक सियाणा आहिनि, या हिननि में उन्हनि माण्हुनि जो बि किरदारु आहे जेके असांजे इदारनि में वेठल टकनि ते
टकनि ते सादिको जाफ़र जो नसुल आहिनि, नाउमल जो नसुल आहिनि, जिन 2-3 रुपयनि जे करे मां हिकिड़ी गुज़ारिश कयां तव्हांखे त अॻाटो कुझु साल गाॾी पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि लाइ शनाख़्ती कार्ड लाइ घुराई हुई। उन्हनि शनाख़्ती कार्ड ठाहिण लाइ कुझु कोन घुरियो हो, सिर्फ़ु सर्टिफिकेट घुरियो हो यूसी जे चेयरमैन जो, ऐं यूसी जे चेयरमैन उहे सर्टिफिकेट असांखे ॾेई छॾिया हुआ त नाला भरियो। उहो त नादरा जा कार्ड ठही विया, उहो त असांखे ख़बर हुई त कंहिंखे बि नाजाइज़ ठाराए नाहे ॾियणो, पर केतिरा ईअं कार्ड ठही विया हलिया। जेकमाबाद में, कंदकोट में केतिरा एतिरा माण्हू आहिनि, मूं वटि कार्ड आहिनि। अलाणे फलाणे जो पुटु आहे, उहो ई माण्हू ॿिए कार्ड में वरी टिलण ख़ान जो पुटु आहे। सो सर, तव्हां जेकॾहिं कमु करणु चाहियो था ईमानदारी सां त मथां खां अञा अख़्तियार वठो। सिंध जे मुख़्तलिफ़ तव्हां त सभु कुझु करे सघो था, तव्हां पंहिंजनि माण्हुनि खे पर करे सघो था, पर उन खां अलावा बि जेकॾहिं तव्हां चाहियो त सिंध जे माण्हुनि अहिड़ा नौजवान आहिनि, उन्हनि खे अख़्तियार ॾियो, उन जूं टीमूं जोड़ियो, उन्हनि खे अख़्तियार ॾियो त हू DC ऑफिस मां उहे लिस्टूं वठी सघनि, हू पाण नादरा मां उहे लिस्टूं वठी सघनि, उहे डॉक्यूमेंट्स वठी सघनि, उहे 5 जा सर्टिफिकेट वठी सघनि, उहे यूसी जा सर्टिफिकेट वठी सघनि, ऐं उनजा चुतड़िया पेर खणी उन यूसी ते पहुचनि। उहो तव्हां वटि अख़्तियार आहिनि। बाक़ी से जेको डोमिसाइल बादशाह लोको जेको डोमिसाइल ठही अचे थो, उहो बोगस कागज़नि ते ठही ओरिजिनल थी थो अॻियां अचे। उहो डोमिसाइल थोरो ई ॿुधाईंदो, डोमिसाइल जे निरार ते लिखियलु कोन त मां बोगस आहियां। तव्हांखे पेर खणणा पवंदा, तव्हांखे इंक्वायरी करणी पवंदी। सो तव्हां जेकॾहिं कुझु करणु चाहियो था त तव्हां पंहिंजे तौर ते मुकमिल रिकॉर्ड, तव्हां वटि सभु उहे सहूलियतूं मौजूदु आहिनि, तव्हां सॼो रिकॉर्ड पूरे सिंध जो उनजो रिकॉर्ड आणे सघो था। तव्हांखे छो नथी ख़बर पए? तव्हां वञो न, मिठी वञो, उते ॾिसो, उते माण्हू प्लाट वठनि पिया, अफ़गानिस्तान जा माण्हू कंहिंजा कार्ड पेश पिया कनि। तव्हां वञो सही, रोड सॼा ख़रीद लॻा पिया आहिनि, किथां जा शनाख़्ती कार्ड आहिनि? कराची में हिकु शनाख़्ती कार्ड ते 10 माण्हू कमु कनि पिया, उहे किथां पिया अचनि? खोड़ सारियूं शाहिदियूं मिली वेंदियूं। तव्हां पाण अख़्तियार पंहिंजा इस्तेमालु कयो। ऐं इहा गुज़ारिश कंदुसि त तव्हांखे जेका अख़्तियार मिलनि, तव्हां ते अमानत आहे, तव्हां ते सिंध जी अमानत आहे, सिंध जे मुस्तक़बिल, हिननि मज़लूम माण्हुनि जे मुस्तक़बिल जी अमानत आहे। तव्हां को सोचे सम्झी फ़ैसिलो कयो ऐं टोटल DCs वटि जेको बि रिकॉर्ड आहे, मुख़्तियार कार खां वठी मथे ताईं, उन सभ खे सील कयो या उनखे तव्हां गौर कयो, उन्हनि जी जांच पड़ताल कयो, हिकिड़ा ईमानदार कमेटियूं मुक़ररु कयो, उन्हनि खे ॾिसो, उन्हनि जा पेर खणो। मूंखे पक आहे लखें माण्हू तव्हांखे उहे मिलंदा जिन जाली कमु कराया आहिनि, ऐं हज़ारे वॾा ऑफिसर उहे मिलंदा जिन कूड़नि डोमिसाइलनि ते सिंध जूं पघारूं खाधियूं आहिनि। ऐं चवां थो त उन्हनि खे उन जूं चोरियूं पकिड़े, उन्हनि जूं खाधल पघारूं वापसि करे रिफंड करे सिंध हुकूमत जे खाते में जमायूं करायूं वञनि, ऐं उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे त हुननि हितां जे माण्हुनि जो हक़ खाधो आहे। साईं, जेकॾहिं तव्हां इन अमल खे सुहिणे तरीक़े सां न कंदव, मथां पोइ सुभाणे माण्हू छो त सिंधी क़ौम माठ कोन कंदी, हेतिरी वॾी बेवाजिबी सिंधी या सिंध वारनि सां थिए पई। हिन में रुॻो सिंधी माण्हू कोन्हनि, सिंध में रहंदड़ सभु तबको आहिनि जेके सदियुनि खां या 50 साल खां हिते रहे वेठा, हुन में उर्दू स्पीकिंग मुमकिन आहे 50 साल अॻे जा असां वटि पंजाबी स्पीकिंग ॿाहिरि बि मौजूदु आहिनि, पर इन जो मतिलबु इहो कोन्हे। ऐं उन सभिनी लाइ चवां थो, उहे सभु सिंध वारा आहिनि जेके क़दीमी आहिनि, जेके हिते रहाइशी आहिनि, जेके मुस्तक़िल आहिनि, जेके हक़ी तरह हिते जा आहिनि। सभिनि जा हक़ सलब करिया पिया वञनि ॿियनि सूबनि जा डोमिसाइल ठही। सो तव्हां जेकॾहिं मुकमिल इंक्वायरी कंदो त बहितरु थींदो, न त जेकॾहिं क़ौम छुड़वाग थी वई ऐं पंहिंजे तौर ते फ़ैसिला करणु शुरू कयईं त पोइ त बहितरु नतीजा नथा निकिरी सघनि। सो तव्हां ते अमानत आहे, अलाह खे बि जवाबु ॾियणो अथव, अलाह जे रसूल खे जवाबु ॾियणो अथव, पंहिंजी क़बर पाण छॾाइणी अथव। तव्हां ते अमानत आहे, पंहिंजे बचनि लाइ, असांजे बचनि लाइ सोचो। अलाह तव्हांखे ख़ुशि करे। वॾी महिरबानी। हक़ मौजूद GSN।